एसपी का चो असांजो काला लगी फैसलो करे। छा मसलो आ? चोरी थी वई असांजी। कंहिं कई आ? इन पिताफी कई आ। छा नालो आ पिताफी जो? करम नालो तस उन माई आ उन करवाई आ। माई जो नालो छा आहे? माई जो नालो माखे ना आईंदो। मां ॾिठी काथे वेठा आहिनि? हे पोयां वेठा नी। हाणे तव्हांजी छा छा चोरी थी आ? जी जाइ में वेठा नी। तव्हांजी छा छा चोरी थी आ? माई सोनी मुंडरी खणी विया, 30,000 खणी विया, मोबाइल जो कार्ड सिम उहो खणी वई आ। तव्हां हाणे छा चाहियो थी? खणी वई आ, फोटू भी खणी वई आ। तूं हाणे छा चाहे थी? मां चाहियां थी इंसाफ़ करे। एसपी साहब असांजो ईअं छो कते ॿियो दफ़ा चोरी करे थी। अगली रात पाड़ियनि खे ख़बर आहे 11 बजे मारे घर में जहिड़ो कणाए शराब पी मोबाइल ओके करे ते जहिड़ो करे और रिकॉर्डिंग कई वठंदी आहे। हाणे ब्लैकमेल करे छो न मां मुंहिंजे घर में अची राति जो कहिड़ो कमु आहे इहो जहिड़ो करे चोरी करे वई आहे। हिकु दफ़ो करे वई आहे, ॿियो दफ़ो हाणे करे वई आहे। इहो छा आहे? हे स्टाम आहे, जाइ जो आहे। इहो मां वटि पियो हिन में गॾु 30,000 बि हुया। ही स्टाम छा करे वियो आहे? स्टाम खे फाड़े वियो आहे। हे ॻोल्हा कते जो कागज़ हो ॿिया पिया आहिनि पाटे में कढी फाड़े विया आहिनि, पैसा बि कढी विया आहिनि। इहो धार कर, हिक ॿिए खां धार कर। इहे स्टाम एसपी साहब खे चयो माई असांखे ज़ोर आहे, असांखे जेको फ़ैसिलो खपे, असांखे अदालत खपे, असांखे पंहिंजी चोरी खपे। छो ईअं करे हर माण्हू खे टांडा ॾिनी वठि। करम किथे वेठो आहे पिताफी? उहो हुनजो घर ॿिए पासे रहंदो इन वटां, राति जो घर वेंदा, ॾींहं जो सॼो ॾींहुं हिते हूंदो आहे।